अस्सलाम वालेकुम दोस्तों, सोने चैनल में आपको खुश आमदीद चए थी। दोस्तों अवां जी ख़िदमत में एक मुनफ़रद ऐं काराइतो वीडियो पेश करे रहिया आहियूं। उम्मीद त अव्हांखे पसंदि ईंदो। दोस्तों अव्हांखे ख़बर हूंदी त अमेज़ॉन दुनिया जी वॾी में वॾी ऑनलाइन कंपनी आहे जंहिंजो कारोबार पूरी दुनिया में पखिड़ियल आहे। तव्हां इन ॻाल्हि मां अंदाज़ो लॻाए सघो था त हिन कंपनी जो मालिक दुनिया में अमीर तरीन शख़्स आहे। अमेज़ॉन जे ज़रिए दुनिया में कई मुल्क पंहिंजो कारोबार करे रहिया आहिनि ऐं तमामु घणी कमाई करे रहिया आहिनि, लेकिन असां में ॼाण जे फुक़दान सबबु ऐं ज़रियनि जी घटिताई सबबु असां इन मां फ़ाइदो हासिल नथा करे सघूं। अमेज़ॉन जे ज़रिए कारोबार करण लाइ सभ खां पहिरियां अचो त असां अमेज़ॉन जे बारे में कुझु हक़ीक़तूं ऐं मालूमात हासिल करियूं। पर उन खां पहिरियां असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा ऐं जेकॾहिं हीअ वीडियो पसंदि अचे त लाइक जो बटन लाज़मी प्रेस कंदा। अमेज़ॉन कंपनी जे मालिक जेफ बेज़ोस जा वालिद एतिरा अमीर न हुआ जो उनखे कारोबार शुरू करण लाइ का रक़म ॾिनी हुअऊं, बल्कि जेफ बेज़ोस अॼु ताईं जेको कुझु कयो आहे सो पंहिंजे भरवसे ऐं अता कयल सलाहियतुनि खे इस्तेमालु करे कयो आहे। जेफ बेज़ोस जो ताल्लुक़ु हिक मिडिल क्लास फैमिली सां हो। नंढपिण खां ई हिक तख़्लीक़ी ज़हनियत जो मालिक हो। कंप्यूटर साइंस में BSc करण खां पोइ हिन खे कंप्यूटर जे इंटेल कंपनी में मुलाज़मत जो ऑर्डर मिलियो, पर हिन उन खे रद्द करे हिक थाईलैंड जी फेडरल कंपनी में शमूलियत अख़्तियार कई ऐं उतां ही ॿी कंपनी में शामिल थियो जंहिं जो नालो डी शॉ कंपनी हो, जिते 4 सालनि में ही सीनियर नायब सदर जे उहिदे ते पहुतो। 1994 में जेफ बेज़ोस खे हिकु कॉलम हैरान करे छॾियो, जंहिं में हिन पढ़ियो हो त सिर्फ़ हिक साल में इंटरनेट जी तोसीअ में कई सैकड़ो इज़ाफ़ो थी चुको आहे। उन खां पोइ हिन खे महसूस थियो त जंहिं शइ खे ही तलाश करे रहियो हो शायदि उहा हुन खे मिली वई आहे। उन खां पोइ जेफ बेज़ोस 20 आइटमनि जी लिस्ट ठाही जंहिं खे ऑनलाइन विकिरो करे सघे हा। उन्हनि 20 आइटमनि मां हिन सिर्फ़ किताबनि खे चूंडियो। हिन लाइ इहो हिकु वॾो चैलेंज हो त हू डी शॉ कंपनी जे सीनियर नायब सदर जे उहिदे खे छॾे हिक अहिड़े तरह जे कारोबार खे शुरू करे जंहिं जो हिन दुनिया में को नज़रियो ई न हुयो। पर हिन हिकु वॾो रिस्क खणी डी शॉ कंपनी खे अलाह फज़्ल कयो ऐं उन खां पोइ अमेरिका जे शहर टेक्सास वञी पंहिंजे वालिद खां हिकु कार उधारी वरिती ऐं उन्हनि जे गैराज में अमेज़ॉन जो बुनियादु रखियो। शुरूआत में इक़्तिसादी माहिरनि अमेज़ॉन खे अमेज़ॉन.बम जो नालो ॾिनो, छाकाणि त उन्हनि जे ख़्यालनि मूजिबि इहा कंपनी जल्द ख़तमु थियणी हुई, पर ईअं न थियो। दोस्तनि ऐं रिश्तेदारनि हिन खे चयो त तुंहिंजो इहो कमु न वधंदो, पर हिन कंहिंजी बि न ॿुधी ऐं ही पंहिंजे कम खे जारी रखंदो रहियो ऐं 1995 खां हिन किताबनि जे ऑनलाइन फ़रोख़्त शुरू कई, जंहिं में हिन खे तमामु घणी कामयाबी मिली ऐं 1999 ताईं अमेज़ॉन दुनिया में ऑनलाइन किताबनि खे विकिरो करण जी सभ खां वॾी कंपनी साबित थी। उन खां पोइ अमेज़ॉन ऑनलाइन म्यूज़िक ऐं DVD वग़ैरह जो कारोबार शुरू कयो, जंहिं में बि खेसि वॾी कामयाबी मिली। उन खां पोइ जल्द ई अमेज़ॉन में किचन में इस्तेमालु थियण वारे बर्तननि, इलेक्ट्रॉनिक्स ऐं रांदीगरनि जे कारोबार खे बि शामिल कयो वियो। साल 2005 में अमेज़ॉन प्राइम जो आगाज़ कयो वियो, जंहिं में अमेज़ॉन में मेंबरशिप शुरू कई वई, जंहिं जो मतिलबु त जेको बि अमेज़ॉन जो मेंबर हुयो उन खे स्ट्रीमिंग सां गॾोगॾु घटि में घटि वक़्त अंदरि सामान पहुचाइणो हुयो। उन मक़सद लाइ अमेज़ॉन प्राइम वीडियो.com वेबसाइट शुरू कई वई, जिते कस्टमर म्यूज़िक ॿुधण ऐं वीडियो ॾिसण लाइ मेंबरशिप हासिल कंदा रहिया। अमेज़ॉन जो इहो तजुर्बो कामयाबु रहियो ऐं अॼु ताईं 20 करोड़ माण्हू अमेज़ॉन प्राइम जा मेंबर आहिनि। अमेज़ॉन प्राइम हर मेंबर खां $119 सालाना चार्जिस वठंदो आहे। तव्हां इन सां अंदाज़ो लॻायो त अमेज़ॉन कंपनी सिर्फ़ अमेज़ॉन प्राइम मां सालाना केतिरो कमाईंदी हूंदी। साल 2007 में अमेज़ॉन कंपनी पंहिंजे कस्टमरनि लाइ पहिरीं प्रोडक्ट द किंडल
शुरू कई, जंहिं बि आलमी मक़बूलियत हासिल कई। 2018 ताईं अमेज़न दुनिया में एतिरी त कामयाब थी वई जो 2018 में सिर्फ़ ही कंपनी पूरी दुनिया जो 45% ऑनलाइन विकिरो करण में कामयाब रही। इन खां पोइ eBay कंपनी हुई जेका सिर्फ़ 6% ऑनलाइन विकिरो करे सघी। तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो त अमेज़न केतिरे क़दुरु ताईं कामयाबी हासिल कई आहे। उन खां पोइ जॾहिं ई-बुक्स जो दौरु आयो त अमेज़न बि उन में वॾी हैरत अंगेज़ कामयाबी हासिल कई, जंहिंमें अमेज़न कंपनीअ सिर्फ़ 2018 में 90 करोड़ किताब विकिरो कया ऐं उन खां अलावा 50 करोड़ ई-बुक्स अलॻि फ़रोख़्त कया। अमेज़न कंपनीअ आस्ते आस्ते ॿियनि कंपनियुनि खे बि ख़रीद करणु शुरू कयो ऐं अॼु ताईं 100 खां वधीक वॾियुनि कंपनियुनि खे ख़रीद करे चुकी आहे। अमेज़न जे बानीअ खां उन जे ज़ाल 2019 में तलाक़ वरिती, जंहिं करे अमेरिका जे क़ानून मुताबिक़ उन खे $35 अरब ॾियणा पिया, पर उन सां अमेज़न जे मालिक ते को बि फ़र्क़ु न पियो ऐं अॼु ताईं अमेज़न जो मालिक सभ खां अमीर तरीन शख़्स आहे। साल 2021 जे पहिरियनि 3 महीननि में अमेज़न कंपनीअ $108.5 बिलियन जे शयुनि जो विकिरो कयो। साल 2003 में ही कंपनी $2,162 मिलियन जे असासनि जी मालिक हुई, पर 2020 जे आख़िर ताईं हिन कंपनी वटि $3,21,195 मिलियन जा असासा गॾु थी विया। साल 2007 में हिन कंपनीअ में 17,000 माण्हू मुलाज़िम हुया ऐं 2020 जे आख़िर ताईं इहो अंग 12,98,000 माण्हुनि ताईं पहुची चुको आहे। दोस्तो, सन 2021 में अमेज़न पाकिस्तान में सेलर अकाउंट खोलण जो ऐलान कयो आहे, जंहिं सां पाकिस्तान जा ताजिर ऐं नौजवान पंहिंजो सामान अमेज़न जे ज़रिए एक्सपोर्ट करे सघंदा, जंहिं करे पाकिस्तान जी मईशत में इज़ाफ़ो थींदो ऐं उन सां गॾु बेरोज़गारी बि घटि थींदी। उन करे मशवरो ॾिजे थो त अमेज़न ज़रिए पंहिंजो कारोबार शुरू करे दुनिया में पंहिंजो पाण तारुफ़ करायो ऐं इंटरनेट जे ईंदड़ दौर सां गॾिजी हलण जी कोशिश कयो। जेकॾहिं तव्हांखे ही वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं उन सां गॾोगॾु असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।